अल्लाह से मेहरबान आहे माफ करे सके तो माफ करण वारो आहे उम्मीद आहे असे अमल में सब कोताही कंदा आहियूं असांजे अमल में कोताही आहियूं अमल में कोताही माफ थी सके थी पर अकीदे जी कोताही कदम में माफ न छो जेकर अकीदो खराबत ईमान ही खत्म आहे हां इहो भी ॾिठो वियो साहबा के जमाने में नबी करीम अलैहिस्सलाम के जमाने में एकड़ो शख्स आहे उन को भी अमल न कयो उन को पंहिंजो अकीदो दुरुस्त कयो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे लाइ जन्नत जी शाहिदी उन जंग में एकड़ो शख्स हुयो जॾहिं मुसलमान उन जंग में बरसरे बेकार हुआ काफरन के सामने मुकाबले में हजरत कबीले जो गालिबन फर्क हुयो मुसलमानन जो पक्को दुश्मन हुयो बाहर वेलो जॾहिं मदीने शरीफ पहुतो ॾिठई पुछा कई उनजे कबीले जा खोड़ सारा माण्हू मुसलमान थिया रुमया मुसलमान त कोन थो पर मुसलमान कोई दुश्मन हो पूछा नहीं त केॾा विया फिराउन के दिया ॿुधायो उस्ताद सब जंग ते विया ऐं अल्लाह से जॾहिं कंहिंजो सीनो खोले उते अल्लाह तबारक व तआला इनखे हिदायत नसीब फरमाई उनजूं अखियूं खुलियूं उनजो अंदर रोशन थियो कलमो पढ़ी ख्याल कई अल्लाह जो रसूल हे अल्लाह प्यारा बाना सब जंग दे ऐं आऊं हिते सिधो आयो उहद जे मैदान में लड़न लगो विढ़ण लगो कंहिंखे का ख़बर न हुई जॾहिं जंग ख़त्म थी वई नबी करीम अलैहिस्सलाम हुकुम फरमायो त जेके ज़ख्मी मुसलमान आहिनि या मुसलमान जा जेके जिस्म आहिनि उहे गॾु कयो एकड़ो सहाबी सबरो जो अजीज मथा बीठो अञा वो जख्मी आहे उनजे अञा कुछ साह बाकी आहे मथा बी करे हैरान थियो ही कीअं ते पुछीस त कर ख़बर फिला सीरत जे किताबन में नालो आहे मूंखे इहा नालो ज़हन में आहे फिला कर ख़बर तूं क़ौमी हैरत जे बुनियाद ते हिते आयो आहीं या तोखे ईमानी